लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जो दोहो। मानुष तन अति दुर्लभ सहज ही पाए, हरि भजी कर संत संगति कहो जताए। हिन जो मतलब आहे मनुष्य जो शरीर प्राप्त करण दुर्लभ आहे, पर झूलेलाल साईं जा भजन सिमरन अखो बहिराणो ऐं संत जी संगति सां इहो आसानी सां मिली वेंदो आहे। 35 सवाल जो सही जवाब आहे ए। मिर्ख बादशाह जनेऊ ऐं माला लाइ यवन मंत्र जो उच्चारण करण लाइ चयो। सवाल 36। जॾहिं मिर्ख शाह हिंदुनि खे 3 ॾींहंनि जी मोहलत ॾिनी त हिंदुनि कंहिंजा जयकारा कया। ए जय हरि, बी जय दरियालाल, सी जय मिर्ख शाह, डी जय वरुण देव। इन सवालनि जो जवाब रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में ॾेई सघो था। जेके बि कमेंट बॉक्स में जवाब लिखनि पिया उहे हिन नंबर ते व्हाट्सएप में पंहिंजो नालो ऐं शहर जो नालो लिखी मोकिलनि। अहिड़ा ई ॿिया वीडियो ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर, कमेंट ऐं सब्सक्राइब कजो।